ये कितने का है दोस्त? ये सही टेबलेट है मां तव्हांखे पुछी ॼाण जो रेट आई पैड जो है ये कितने का है दोस्त? कोरा है 3 जो सो पुछूं था ये केतिरे इन मां भले में भलो अगर ॾिसिजे चमचो उन रेट पुछिजे। भैया ये कितने का है दर्जन? LCD सही चाइना LCD ही ये 24 इंच की है ना दोस्त? ये कितने की है? ये नंढनि ॿारनि जूं पेंटूं नंढा ॿार जेके तव्हांजा आहिनि 5-6 साल जा उन्होंने के पेंटू अची वेंदियूं था लगा पिया दोस्त। क्या प्राइस है इसकी? ये साईं ॿारनि जे लाइ मज़ा मस्तियूं ऐं मौज नंढी नंढी गाॾियूं इन जो रेट अॼु असां वठूं था त ये फौजी गाड़ी जो केतिरे रेट आहे दोस्त? ये कितने की पड़ेगी? अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई मालूमाती वीडियो सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर में मां मौजूदु आहियां यूपी बाज़ार में। हिते इलाही मरतबा अची बि चुको आहियां। अॼु कंहिंजी ख़ासि फरमाइश थी थिए त तव्हांखे वीडियो बि भरणो आहे ऐं कुझु शयूं बि हितां मूंखे वठणियूं आहिनि। उन बहाने सोचो त हीअ वीडियो बि भरिजे ऐं तव्हांखे जेको आहे सो नई अपडेट ॾिजे यूपी मोड़ जे जेको आचर बाज़ार आहे उनजे मुतलिक़। सो अचो मूंसां गॾु त मां तव्हांखे ॾेखारियां यूपी बाज़ार। कबाड़, अच्छा भाई के पास भाई कबाड़ का माल है। क्या क्या है कबाड़ में? कबाड़ में रिमोट है, सर्किट वगैरह, पावर बैंक वगैरह, टोटली यानी पूरा जो है आपका ये पूरा एरिया आपका है। हवा है ना सॼो एरिया है ना भाऊ जो अथव। हे ॾिसो चार्जर वग़ैरह बाजो पियो आहे साम्हूं, लाइटियूं वग़ैरह टोटल जो टोटल। ये जेको माउस आहे न केॾो ढेर लॻो पियो आहे। ये कितने का? 80 रुपये का एक, 150 के 2, 80 रुपये जो हिकिड़ो, 150 जा 2। अच्छा ये चल रहा है ना? ओके ओके सही। यास वरता है ना 150 जा 2 माउस। सिलाई मशीनियूं पहिरियों बि मां तव्हांखे ॾेखारे चुको आहियां ऐं मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलंदुसि। सिलाई मशीनियूं हिते ईंदियूं आहिनि ऐं हिते इहा ई क़ीमत आहे 7000, 8000, 9000 यानी माल ते मिठाई। हिनखे अगरि थैली लॻल आहे त मां तव्हांखे कुझु ॿुधायां। दोस्त ये कितने की है दोस्त? भैया फाइनल 7000 जी फाइनल ही है। माना सुठे में सुठी जेकी मां तव्हांखे ॾेखारियां थो 7000 जी मशीन तव्हांखे हिते सिलाई मशीन मिली वेंदी आहिनि सभु यूज़ कयल। गर्मी जो दुश्मन साईं 10 रुपया गिलास, पाण बि पियो पंहिंजे घरनि लाइ बि वठी वञो। 10 रुपये गिलास हलाए थो त कमाईंदो हूंदो न। ॾिसो लीमा कीअं लॻा पिया अथसि 10 रुपया गिलास। म्यूज़िक सिस्टम जो स्टॉल हिते म्यूज़िक डेग वग़ैरह MP3 वग़ैरह तव्हांखे मिलंदी यूज़ थियल। ये कपड़न जा सूट। अंकल ये कितने का है अंकल? 300, 300 रुपये में, 300 रुपये में। ॾिसो कहिड़ो स्टॉल लॻल आहे चैन टेबलुनि ते। ही सही टेबलेट है ऐं मां तव्हांखे पुछी ॼाण जो रेट आई पैड जो है ये कितने का है दोस्त? 7,500 मुख्तलिफ कीमत है ना। और ये 6,500, 8,500 और 6,500 ॿारनि जी गेम वगैरह के लाइ। और ये जो चल रही है एक ही है 7,500, 7,000। ये जोराबन जो स्टॉल ये बड़ा अगर इन्होंने जो रेट पूछूँ ये कितने का है दोस्त? हाँ भाई 150 का है। 150 का 3 जोड़ी, 3 जोड़ी सही 150 वालों का भी आया हुआ है, गेट वालों का भी आया हुआ है भाई सब। ये कितने की है? ये भी 150 में ही दे रहे हैं। 150 की जो। और ये कट वाले भी आए हुए 100 रुपए के, पूमा नाइक माशाल्लाह। ॾिसो केतिरो सस्तो माल आहे। 100 के 3 जोड़े। हींअर असां अची विया आहियूं लैपटॉप जे हिकिड़े दुकान ते। चौधारी तव्हांखे लैपटॉप नज़र ईंदा वॾी तादाद में ऐं रश जेतिरा लैपटॉप उन खां वधीक रश तव्हांखे हिते नज़र ईंदी। ॾिसो लैपटॉप नंढा वॾा। कोरा है 3 जेको आहे सो पुछूं था ये केतिरे जो आहे हिन रेट पुछूं था। ये कितने का है? 16,500, 15,500। ये 15,500 जो सही रेट लिखिया पिया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थो ऐं जे कहिड़ी कहिड़ी कंपनी आहे। कोरा है 3 आहे, बि 4 GB आहे, 250 GB है, ये भी 15,000, 16,500 लिखियल आहे। ये भी 15,000। दोस्तों ही सेक्शन जेको आहे ही जेको ग्राउंड आहे तव्हांखे साइकिलूं मिलंदियूं, स्पोर्ट्स साइकिल मिलंदियूं, ॿारनि जूं साइकिल मिलंदियूं, नंढियूं वॾियूं ईंदियूं। ऐं तव्हां ॾिसो था न गाॾियुनि ते दुकाननि तां जिते जिते हिननि जा दुकान आहिनि खणी ईंदा आहिनि। हिते वॾे में वॾा स्टॉल लॻाईंदा आहिनि। हर साइज़ हर तरह जी साइकिल तव्हांखे मिलंदी ऐं लेन सां कतार सां तव्हांखे साइकिलूं मिलंदियूं। रेट मालूम कयूं था त केतिरे आहे कहिड़ी आहे ऐं छा छा आहे हिते तव्हांखे रेट मां मालूम कंदो। और ॾिसो ॿी गाॾी भरिजी आई ऐं हिते इलाही साइकिलूं हूंदियूं आहिनि। हींअर तव्हांखे जेको माल नज़र अचे थो इहो घटि थो अचे पर लहंदियूं इहे सॼो ग्राउंड जेको आहे साइकिलुनि सां भरिजी वेंदो। हे बि पूरी गाॾी लोड थी आई आहे। ये वॾनि टायरनि वाली। यार ये दोस्त कितने की है? ये 12,500 रुपए की है, 0 मीटर गाड़ी। 0 मीटर।
ये इतनी महंगी क्यों दे रहे हैं यार? कमी पेशी हो सकती है? कभी पेशी नहीं है। आप ये लाइट हाउस के लोगे तो 14-15 हज़ार 14-15 हज़ार वैसे इसकी कीमत है लाइट हाउस से। और अभी आप क्या दोगे फाइनल? की फाइनल रेट है 11,500 11,500। ये 11,500 बाजार की वजह से। साइकिल लिए अबू ने लेके दी या नहीं? पसंद आई कोई? बात करो। पसंद तो सारी आ रही है लेकिन रेंज में कोई नहीं आ रही। हाँ लेकिन जो है ना रेंज में नहीं। रेंज में नहीं आ रही। महंगी है सस्ती है? भाई अभी तो सब चीज़ें महंगी लग रही है। सही सही। वाह ये तो भाई सौरभ साइकिल है। ये कितने की पड़ेगी 8,000 फाइनल? ये ॾिसो साईं चाचे जी सौरभ साइकिल आहे, वॾी पुराणी साइकिल आहे, असल हर शइ असल अथसि। 8.5 हज़ार न? 8.5 मोकल वारे ॾींहं जॾहिं सफ़ा तव्हांजी सफ़ा छुटी हुजे मोकल हुजे त तव्हां अहिड़ी अहिड़ी जॻहनि ते वञो जिते तव्हां कुझु मालूमात थी सघे ऐं मालूमात ॾेई बि सघो। हीअ जेको आहे सो मालूमात सां गॾोगॾु हिकिड़ी ॼाण बि आहे ऐं हिते तव्हांखे तमामु घणा फ़ाइदा थी सघनि था। हिन बाज़ार में तमामु घणो सामान अचे थो यूज़ में न्यू, पर इहो आहे त तव्हांखे सस्तो मिलंदो। टोपियुनि जो स्टॉल लॻियल आहे, तव्हां पाण पायो था या ॿियनि खे पारायो था उहा तव्हांजी मर्ज़ी, पर मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त तव्हांखे टोपियुनि जो स्टॉल बि ॾेखारियां। हर तरह जी हर डिज़ाइन जी इम्पोर्टेड टोपियूं तव्हांखे छत ते बि लॻियल आहिनि साईं। VIP डिज़ाइन कई अथई ज़बरदस्त टोपी। बेल्ट रेट वठोसि। दोस्त ये कितने का है 150 जी? 150 150 जो ही बेल्ट 150 जो यानी 100 150 में ही तव्हांखे बेल्ट मिलंदा। ॾिसो था VIP केॾी रश लॻी पई अथसि। LCD सही चाइना LCD ही ये 24 इंच की है ना दोस्त? ये कितने की है? 9,500 फाइनल? कोई कमी पेशी नहीं है क्या यार? अच्छा ये हर दफ़े लगाते हो ना? इसमें यानी ख़राब तो कोई नहीं है ना? चला के दोगे आप? चेक करा के देंगे। चेक करा के 2 महीने की वारंटी है, कंप्लीट सामान है, डब्बा पे। अच्छा 2 महीने की वारंटी है भाई। 8,500 9,500 यही रेट है फाइनल? हैंड फ्री जे स्टॉल ते बि वॾी रश लॻी पई आहे ऐं हीअ ॾिसो तव्हां हर तरह जा हैंड फ्री। ये कितने की है दोस्त? यार ये कितने की होगी दोस्त? 650 फाइनल? 650 रुपये की वठी आहे दोस्त है नहीं। केॾी महिनत सां जेको आहे हीअ स्टॉल खे सजायो अथनि, हिकु हिकु दाणो रखियो अथनि, केॾी न महिनत कई अथनि। ऐं जूस हिते जेको ताज़ो तयारु थी करे मौसमी जो ऐं हे गिरे फ्रूट। हीअ साईं ॿारनि जे लाइ मज़ा मस्तियूं ऐं मौज नंढियूं नंढियूं गाॾियूं। हिन जो रेट अॼु असां वठूं था त हीअ फौजी गाड़ी जो केतिरे रेट आहे दोस्त? ये कितने की पड़ेगी दोस्त? भैया ये पड़ेगी 20,000 रुपये। 20,000 की फाइनल? माशाल्लाह फाइनल। और ये बाइक? ये 17,000। 17,000 फाइनल नहीं बताओगे ताकि यार? फाइनल 15,000 की पड़ेगी, वो फाइनल पड़ेगी आपको 17,000। 17,000 और 15,000। 15,000 ये भी 15,000 17,000 माशाल्लाह रेट तमाम बुधा। वाली आपको पड़ेगी 6,500। 6,500 में हुआ। अच्छा रिमोट पे ही है ना? रिमोट पे है ना? अच्छा ये बाकी रिमोट पे है सारी। बैटरी टाइमिंग क्या है इनकी? 1.5 घंटे की। 1.5 घंटे की होती है ना? ये छोले मसाले वाला छोला ॾिसो बाबा। ये छोले चटपटे होते हैं। चटपटे कितने का है चाचा एक? 20-20 रुपए। 20 रुपए का। माशाल्लाह देखो चाचा इस उम्र में भी कितनी मेहनत कर रहे हैं। सलाम है। महंगे हैं ये क्या? रोजी हो जाती है फिर भी। हुकूमत है ना क्या नाम करती नहीं है। रोजी फिर भी हो जाती है। मेहनत वाले बहुत करम है। माशाल्लाह अल्लाह आपको रोजी और दे, रोजी रिज़्क़ में बरकत दे। आमीन सुमा। कितने किलो बेचते हो डेली? 2 किलो 3 किलो क्या नाम 400-500 रुपये या 400-500 यानी 15,000 महीना कमा लेते हो। हाँ ये सब भी अल्लाह का करम है। ज़बरदस्त अल्लाह खुश करे। ही वरी सही नंढियूं गाॾियूं नंढड़नि ॿारनि जे लाइ। नंढड़नि ॿारनि जा बि आइटम तमामु जाम पिया आहिनि हिते। ॾिसो ही साईं ॿारनि जे लाइ कुर्तियूं जेके आहिनि ये डबल पीस 2 पीस है या 3 पीस है दोस्त? 2 पीस माशाल्लाह अलग अलग दाम है। 2 पीस ये कितने का लिया सर? 2 पीस सर जी ये कितने का लिया? 500 रुपये की। 500 का एक? माशाल्लाह 500 की तो सिलाई हो गई, कपड़ा फ्री में। हाँ कपड़ा फ्री में। ऐसा ही बजोड़ा होता है सही 1000 रुपये में। तो ये बता दो इस मुल्क में कोई महंगाई नहीं है। महंगाई नहीं है ना? बाबा हिते तव्हांखे अहिड़े क़िस्म जा औज़ार मिलंदा जो तव्हांजो ज़हन कमु न कंदो। ॾिसो था लोह जो हर आइटम आहे, हर औज़ार तव्हांखे केतिरी लेन आहे ओस ताईं हलिया वञो, हर आइटम तव्हांखे हिते मिलंदो।
हाँ मिस्त्रियुनि खे वधीक ख़बर आहे, जंहिंखे जेकी शइ जी ज़रूरत हूंदी उहा उनखे ख़बर उन में हथु विझंदो, बाक़ी ॾेखारणु मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए। पंहिंजे घरनि में जेकी फालतू शयूं हूंदियूं न असां उछले चईंदा आहियूं या लो पुराणे वारे खे ॾेई छॾींदा आहियूं, पर हिते अचण सां मूंखे इहा बि मालूमात थी आहे त घर में जेके फालतू शयूं जेके इस्तेमाल में न आहिनि उहे बि हिते खपाइनि था हेठि स्टॉल ते रखी करे ऐं यूज़ में सस्तियूं, बजाए जो हू 3 दॿे वारे खे पैसा ॾियनि खपाइनि त हिते उन्हनि खे सुठो रेट मिली थो वञे यूपी बाज़ार। ही पर्दा चादरूं घर जी बेडशीट जे लाइ भी स्टॉल हिते लॻल आहिनि ऐं लेन सां लॻल आहिनि, हलिया वञो होसि ताईं ॿिन्ही पासनि आहे। चाहे पायदान वग़ैरह बि हाणे सियारो अचण वारो आहे त जैकेटूं बि तव्हांखे हिते साम्हूं नज़र ईंदियूं। हीउ ॾिसो पूरो जो पूरो जेको आहे तो ॿिन्ही पासनि आहे रोड जे, तव्हांखे इहे शयूं नज़र ईंदियूं। गैस जो चूल्हो ॾिसो कलर और अंकल जी ये कितने का है? ये 4000 का भाई। फाइन अच्छा ये वजनी है डाडो, ये फाइनल क्या हो जाएगा अंकल? एक ही बात बता दूँ, हाँ हाँ 3500 रुपये ले लूँगा फाइनल। 3500 में वॾो वज़न आहे, घटि में घटि 12 खां 15 किलो वज़न आहे चूल्हे में, हाँ इन खां ई मथे अथसि। हे साईं ड्रिल मशीन ऐं ग्राइंडर, हे लोडर रक्शे ते सॼो भई जेको आहे सो ड्रिल मशीन ऐं ग्राइंडर लॻल आहिनि ऐं ही यूज़ में आहिनि, हलियल में जेकी कंडीशन तव्हां ॾिसो था, पर हे हलंदा आहिनि, ईअं न आहे त बंदि थियल आहिनि, चेक करे तव्हांखे ॾींदो। अगरि हिकिड़े जी बि अगरि क़ीमत असां पुछूं, ये कितने का है अंकल? 8.5 फाइनल, हे फाइनल पर वठण वारे ई आहे साईं, मुंहिंजे ख़्याल में 3000 या 2500 जो आहे, मुख़्तलिफ़ क़ीमतनि में आहे। ही साईं गोल फिरण वारियूं कुर्सियूं ॾिसो केॾी तादाद में, हज़ारनि जी तादाद में, चौधारी अगरि मां तव्हांखे कैमरा वसीले ॾेखारियां त हज़ारनि जी तादाद में ही तव्हांखे कुर्सियूं नज़र ईंदियूं ऐं वॾे ग्राउंड ते ही कुर्सियूं लॻियल आहिनि, हजम खां वठी ऑफिस जे लाइ ऐं ऑफिस खां वठी जेके घरनि में तव्हां इस्तेमालु कंदो कुर्सियूं, सभु जो सभु तव्हांखे हिते यूपी आचर बाज़ार ते मिलंदियूं। बासत अली भाई असा गढ़ मौजूद है। बासत भाई क्या कैसे हो, तबीयत सही है? ठीक है। ये छोटी कुर्सी अपना ऑफिस के लिए कितने की मिलेगी? ये 5500 की। 5500 और इससे सस्ती कोई? ये पड़ी जाएगी 8500 की। ये 8500 की और ये भी 8500 की। अच्छा एक दूसरी है वो जो अपना उसके लिए बाल कटिंग वगैरह करते हैं, वो आगे वो कितने की है? वो 18000 रुपये की है। 18000 की। सही हजमन जे लाइ कुर्सियूं जेके आहिनि उहे 7000 8000 तव्हां ॾिसी सघो था, 7000 8000 ते। ही न्यू त न आहे, यूज़ में आहिनि पर तव्हांखे न्यू लॻंदियूं। हे पूरो ग्राउंड तव्हांखे कुर्सियुनि जो नज़र ईंदो। 1500 रुपये के 2 सूट ले लो भाई साहब। 1500 या 2 सूट कहिड़ो बि कलर वाला माल ले लो भाईजान। ही नंढनि ॿारनि जूं पेंटूं, नंढा ॿार जेके तव्हांजा आहिनि 5-6 सालनि जा, उन्हनि खे ही पेंटूं अची वेंदियूं ऐं था लॻा पिया आहिनि। दोस्त क्या प्राइस है इसकी? 500 रुपये की 3। कौन सी भी उठाओ माशाल्लाह, कोई छोटा बड़ा साइज है। कितने साल के बच्चों तक है? ये 2 साल से लेकर अपना 12 साल के बच्चों तक। 12 साल तक बचेगा माशाल्लाह। चार्जर वगैरह बैटरी वगैरह जो केॾो वॾो स्टॉल लॻल आहे, जंहिंमें रिमोट बि मिलंदा तव्हांखे, यानी मिक्स आइटम जेके आहिनि उहे सभु आहिनि। बोर्ड वगैरह पिया आहिनि, चार्जर, रिमोट ऐं होॾां परे पासे ॾांहुं जेको आहे सो बल्ब वगैरह पिया आहिनि। ये कितने की है? ये 9500 फाइनल यही रेट होगा? फाइनल रेट बता दो इसका। फाइनल रेट सही न जा 5.5 का पिया आहिनि भित में लॻाइण जे लाइ ऐं ही पको जेको आहे छित में लॻाइण जे लाइ। ये कितने का है दोस्त? 3200 का। अलग अलग रेट है ना। मशहूर कंपनी कौन सी है? ये कितने का है? 2500 3000 2500 2000 जा पक्का तव्हांखे यूज़ में मिलंदा हिते। और ये 6500 फाइनल रेट यही है, 6000 रुपये। अच्छा दोस्तों प्रिंटर है, स्कैनर भी है। अंकल ये यूज़ में है या अपना नया न्यू है? अच्छा यानी यूज़ में। कितने का पड़ेगा एक? ये 8000 का और ये 6000 4000 और ये 8000। वारंटी वगैरह तो कोई नहीं होगी ना? चेक करा के देंगे माशाल्लाह। अदाई चाचे वटि भी प्रिंटर ऐं पिया आहिनि जेको आहे न, तव्हां ॾिसो, ऐं ॿिया बि सामान ड्रोन वग़ैरह बि पिया अथसि। ॾिसो ही चेक कराए ॾींदो। हे वरी जूसर मशीन जा ब्लेड आहिनि ऐं जूसर मशीन जा ब्लेड हमेशह अक्सर ख़राबु थींदा रहंदा आहिनि ऐं ही जूसर जूस जेको आहे सो हर घर जी जेको आहे सो ज़रूरत आहे। हे हर क्वालिटी में, हर कलर में ऐं हर साइज़ में तव्हांखे जूसर मशीन जो
शादी वाले जूते 200 200 200 छा आवाज़ ना ये डीवीडी आ DVD आ इनमें सीडी बंदी आई था वो वो आई टीवी ते वाली सगंदी अंकल ये कितने का है DVD प्लेयर? ये 800 रुपए का है 800 रुपये का माशाल्लाह। ये कमी पेशी हो सकती है? 700 रुपए दे दो बस 700 रुपये का। ये ताराजन जा पला जेके में हूंदा आहिनि उहे आहिनि स्टील जा जग। हे अधु किले जो पाव जो भी वटो हिते मौजूदु आहे जेको असां ताराजी में इस्तेमालु कंदा आहियूं। अच्छा ही वरी मोटरसाइकिलनि जो सामान लाइट वग़ैरह जेके तव्हां ॾिसो था हैंडल पेंडल साइड लाइटियूं ही पूरी जो पूरी जेको स्टॉल लॻल आहे उन लाइटुनि जो लॻल आहे मोटरसाइकिलनि जे सामान जो। भाया ट्राली अपनी है किराए पे लिए? ये ॾिसो कीअं सिस्टम कयो अथई अपनी है या किराए पे लिए? अपनी है माशाल्लाह ये सिस्टम सही है। ये ॾिसो ट्रालीअ ते पूरो जो पूरो माना दुकान अॾियूं वेठो आहे ताराज़ीअ ते ॿधल अथसि माशाल्लाह। ये क्या क्या चीज़ है? ये क्या चीज़? शातूत। और ये मुनक्का और ये अच्छा ये कितने साल हो गए काम कर रहे हो? ये 4-5 साल हो गए 4-5 साल हो गए माशाल्लाह से रोज़ी मिल रही है। अल्लाह खुश करे अल्लाह आपको तरक्की दे। बहुत शुक्रिया। ये ॾिसो केॾो सिस्टम VVIP करे वेठो आहे ऐं असांखे पंहिंजो सिंधी माण्हू हिते नज़र न ईंदो। 20 रुपया